गाड़ियों आहिनि, सीढ़ियों आहिनि जेके मशहूर ऐं मारूफ आहिनि। हर उलमा ऐं फ़कीर भी इन सां मुतफ़िक़ आहिनि त शरीयत ऐं तरीक़त, हकीकत ऐं मार्फत त अल्हम्दुलिल्लाह सुबुह खां वठी ही प्रोग्राम जारी ऐं सारी आहे। सुबुह जो अल्हम्दुलिल्लाह काफ़ी तादाद में उलमा ऐं हाफ़िज़ क़ुरान हुया जिन पंहिंजे क़ुरान पाक मां तिलावत करे ऐं बग़ैर तादाद जे ख़त्म शरीफ़ पढ़िया, दुरूद पढ़िया, सूरतूं पढ़ियूं, आयतूं तिलावत कयूं। महबूब करीम अलैहिस्सलाम जा गुलामो आख़िर में दुआ ख़ैर थी नंगर ऐं न्याज जो भी इंतज़ाम रखियो वियो त मुंहिंजे हबीब अलैहिस्सलाम जा गुलामो इहो यको प्रोग्राम शरीयत तहत अचे पियो। अॼु हिन शुरुआत में क़ुरान पाक जी तिलावत थी आहे, क़ुरान पाक खां पोइ नातूं थियूं आहिनि, असांजा सुगड़ सगोरा उन्हनि महबूब जो शान ॿुधायो आहे। ही सभु शरीयत पाक जो रूह आहे। त इहो केरु थो चवे त सूफ़ी शरीयत खां साइड ते आहिनि, शरीयत ॿी शइ आहे ऐं सूफ़नि जी लैन ॿी शइ आहे, इहो त हरगिज़ ईअं आहे ई कोन। इहो सम्झ में फेरो आहे। मुंहिंजे महबूब अलैहिस्सलाम जा आशिक़ो ही प्रोग्राम एक अल्लाह जे कामिल अकमल मर्द कलंदर साईं जो ही उर्स मुबारक उन जी वरसी मुबारक आहे जका हर साल सजाई वेंदी आहे। अल्लाह जो क़ुरान करीम इन रफ़ाकत जे लाइ, इन सोहबत जे लाइ अल्लाह पाक क़ुरान करीम जे अंदर इरशाद बारी फरमायो आहे। तक़रीबन अॼु मुंहिंजी गुफ्तगू 10 जे क़रीब थी।